फुल बूटा सब बाहर निकरन ऐ मलाइको अज दोज़ख जा दरवाजा बंद कयो जन्नत जा दरवाजा खोलियो जो अज मुझे महबूब जो नूर पंहिंजे अम्मा जी जल्दे बतन मुबारक में अची चुको है। अम्मा आमना थी फरमाए सुबह जो उथंदी हुयसि चपल जो काठियूं हितां काठी हितां काठी हितां काठी अॼु जो मां उथी आहियां काठिन करण जे लाइ ॾिसां पई काठियूं मूंॾे ईअं पयूं लपे कया रसूल अल्लाह चई जोड़नि जीअं जगड़ा ॿार मां खे ॾिसी जोड़ंदा काठियूं पियूं चवनि अम्मा हाणे तोखे तकलीफ़ करणी कोन पवंदी अचण तुंहिंजो कमु आहे असां कदमनि में हाज़िर थियण असां काठियुनि जो कमु आहे। अम्मा फरमाए थी खूह ते वञा त खूह जो पाणी कंझनि चढ़ियो अचे लबैक या रसूल अल्लाह जो नारो पियो हले बकरियूं ऐं ऊठ घोड़ा मूंखे ॾिसनि त मुंहिंजे कदमनि में पिया झुकनि परे खां वण डोड़ी शाम पिया कनि महबूब जे हुकुम सां महबूब जे हुकुम सां अदबर भी हली चे आया समझी सचो रसूल उठन बसर झुकाया महबूब जे हुकुम सां सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों अम्मा आमना थी फरमाए नवा महीना नबी ईद आया मुबारक ईद आया नवण महीने में उन खां बाद बारी रात रबिल अव्वल जी बारी रात ॾिसां पई त मुंहिंजो घर सॼो नूर सां भरिजी वियो टे औरतूं नज़र आयूं जिन खे मां सुञाणा कान थी पुछो मान हिकिड़ी चयो मां बीबी हवा आहियां हज़रत आदम जी घरवारी ॿी चयो मां हज़रत ईसा जी अम्मा बीबी मरियम आहियां टी चयो मां बीबी आसिया आहियां हूरूं मुंहिंजे घर में ज़ाहिर थियूं ॾिठमि नूर जी अहिड़ी लाइट निकिती जंहिंमें यमन शाम जा बंगला पई ॾिसां घर पई ॾिसां उते उठ बकर बकरियूं माल चरे पियो हुन जा गंद हिक जहिड़ा नूर में ॾिसां सुबुह जो टाइम खरज मिल बदनी नूर अम्मा फरमाए थी मां नूर जहिड़ो नूर और तुंहिंजी आदत रात जो का असांजी अम्मा का असांजी अजी जेकॾहिं विलादत जा आसार महसूस कंदी आहे त जेसि ताईं संझोरो हूंदो आहे मायूं वेठियूं हुजनि चकर पयूं लॻाई हुजनि त अजी फिलाणी छा चयो जॾहिं देरि थी त मायूं हलियूं पयूं सुबुह जो उथी पुछनि पयूं अम्मा आमना तोखे छा जाओ पुट जाओ या धीअ जाई अम्मा फरमायो न पुटा न धीअ खरज मिल बदनी नूर नूर जहिड़ो नूर। प्यारा मुसलमान भाइरो अम्मा सऊदिया या शुएबा फरमाए थी मुझे महबूब जी रज़ाई अम्मा पार फरमाए थी बार ईंदान बार उन्हनि जा ज़ुल्फ़ उन्हनि जा बार निरा निराया हूंदा न आहिनि पर मदीने जे मीर जा ज़ुल्फ़ मुबारक एतिरा वॾा हुआ जो मूं ॾिठो विच वारी सींग निकिरी पई बार ईंदो आहे पटी टेड़ी अखियूं बंदि हूंदियूं आहिनि आस्ते आस्ते अखियूं खोलींदा पर मदीने जे जाम जूं अखियूं खुलियूं हुयूं ऐं अखियुनि में ताज़ो कजल फाटो पियो हो ॿार उघाड़ा ईंदा पर मदीने के साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साई चादर ओढ़ी पई साई चादर में आया अम्मा सोबिया जी फरमाए मां बिस्तरे ते आयो थोड़ी देर खां पोइ जो ॾिठो त मदीने जा साईं सजदे में ऐं दुआ था घुरनि पिया
मुझा मौला मुझी गुनाहगार उम्मत जी तोखे पारत हुजे उन जा गुनाह माफ कर फिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो रात जा पियो रात रखा घुरियाई दात अया पैया रात अगा एड़ी दात अगन घुरी कई गई धरे मेरा माना नबी रसूल थोड़ा कई भी नबी ये दुआ कान खुली जी इंटे मदीने के साई असर के ला दुआ दोस्तों हर अम्मा हली सुभान अल्लाह अम्मा हली बाबा सादी अम्मा सुभान अल्लाह सोने संगत वक्त होगा नंदरा हा खेलाए खिलाए वेंजारे सिंगारे सुरमा पाराए खड़ी वेड़न में घुमाए हलीमा अम्मा तुझे भागल का सदके तो मदनिया जो पीघो लोलायो तो हलीमा जेके पढ़ी सघो था तो सोने की लोरी आ गड़गी घबराए हलीमा अम्मा तुझे भागल का सदके तो मदनिया जो पीघो लोलायो कहू दो तो सोने तो सुहरे जो चेहरो दिठो तो मुर्गी वो तो सब अरबिया मुस्कुरायो बहुदो वो तो सब अरबिया मुस्कुरायो बहुदो तुम दुनिया हलीमा अम्मा तुझे भाग तो सदके तो मदनिया जो पीघो लोटायो कहू दो शेर बुधन जलवा सुभान अल्लाह तो वे झारे सीगारे सुरमो तो वे झारे सीगारे पारा सुरमो वो खा दिए खिलौने खिलायो तो कहीं बच्चन के वेंजारे सिंगारे सिंगारे और खाली कहीं लोडी जो खिलाई जो तो वेंजारे सिंगारे पारा सुनो को खा दिए खिलौने खिलायो तो तुम दुनिया जो पीघो लोलायो कहू सैकबिला सैयदी सैयद नूर मोहम्मद साहब लख जो शेर मेरे बार थोड़ा वॾा थींदा न पोइ वरी मां छा कंदी आहे खीच में खीच ॾेई मेरे में घुमाईंदी आहे ही तुझी मासी जो घर आहे हे ॾाॾी जो आहे हे फलाणी जो आहे जॾहिं मुंहिंजा महबूब हलण शुरू कयो त अम्मा हलीमा ईअं कयो शायर बयान कयो विझी चीच में चीच पोइ मेरे सॼे में
मदनिया के अम्मा तो घुमायो घूमो तो मदनिया के अम्मा तो घुमायो घूमो तो मदनिया जो तीघो रुलायो घूमो। प्यारा मुसलमान भाइयों अम्मा हलीमा जी फरमान हजरत अब्दुल्ला मिलाद बयान के करे हजरत अम्मा हलीमा जी फरमान वो साले रोज में असल मत गुरबत हुई तेरी दुकान हो गए तो साली मुझे घर वालों बीमार सवारी बीमार असी नित्यू सी दायु अरबन जो रवाज हो तब जा पार मायूं केड़ी दा बारानी जी मायूं उन अरबन जे बारन के पाली जी हुयूं मुंहिंजा प्यारा उन्हनि खे पघारूं मिलंदियूं अन्न मिलंदो हो कपिड़ो लटो मिलंदो हो छाजे करे बारानी में मोकिलींदा त बारानी जी आब हवा ख़ुशगवार आहे पाणी भलो हूंदो आहे ताज़ो ऐं मुंहिंजा प्यारा खाधो पीतो सब्जियूं फल फ्रूट उहे ताज़ा हूंदा ऐं बारानी जो ॿार थोरो त निस्बत शहर जे ॿार जे बहादुर थींदो आहे इनजे करे मोकिलींदा। अम्मा हलीमा की फरमाए मां आयुसि मके पाक पर मूंखां सखियूं मायूं सखियूं दायूं चंगियूं सवारियूं धनियूं हुयूं टे ॾींहं अॻु में पइजी वयूं वॾेरनि जा रईसनि जा सरदारनि जा वज़ीरनि जा ॿार उहे हक़ करे वयूं जॾहिं मां पहुतसि छा कयमि अदा को ॿार मिलंदो जो मुंहिंजो गुज़र सफ़र थिए अरब चवण लॻा हलीमा सिर्फ अब्दुल्ला बिन अब्दुल मुत्तलिब जे घर में ॿार जुर्रे यतीमा ॿियो को कोन्हे को इनजे करे मायूं छॾे वयूं इहो ई ॿार बचो आहे। अम्मा हलीमा जी फरमाए मां सोचो घरां पंधु करे हिते पहुची आहियां दुख सूर खां पे आई आहियां त काबे जो तवाफ़ कयां काबे जो तवाफ़ करे दुआ घुरां त मुंहिंजा मौला मूंखे को सुठो ॿार अता फरमा जो मुझी पघार मुझो अनाज वधी पवे मां गरीब आया मां मिस्कीन आया इन साल मां बीमार मुझो घर वालो बीमार सवारी बीमार या नियत करे मां काबे जो तवाफ शुरू कयो कियो चक्कर में मुझे इहो ई जो ख्याल दौरे छा थींदो एतिरे में मूंसां खुदा जे घर काबे ॻाल्हाए काबे दोस्तों काबतुल्लाह शरीफ जिक्र निकली दुआ के अजीब गाल बुधाए सल्लल्लाहु प्यारा मुसलमान भाइयों क्या मजोड़ी थी दो क्या मजो वो मलाइक ईंदा 7,500 कोई काबतुल्लाह शरीफ में नूर जो रस्सियूं विझी वो चवंदा काबा हाणे हल तोखे रब घुरायो काबो हाजी दावत तुरंत ई के मलाइक हिकिड़ो जेकॾहिं महराब काबो न हलंदो अल्लाह खे अर्ज़ कंदा रब तुंहिंजो घर हले अल्लाह पाक फरमाईंदो छो नथो हले काबे खां पुछंदा काबा तोखे रब नवाज़ो इन अव्वल बैति वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन वहुदन लिल्आलमीन। खुदा तोखे पंहिंजे कलाम में सारायो तोखे लखनि करोड़नि अरबनि जा गिलाफ ॾियारिया अञा कोई तुंहिंजो मुतालबो आहे काबो चवंदो हाँ
कहिड़ो मुतालबो आहे चवंदो मके मदीने जा हाजी उथारियो जेके मोमिन हाजी आहिनि उन्हनि खे उथारियो जिन मुंहिंजे महिमाननि जूं ख़िदमतूं कयूं दस्तरख़्वान लॻाया जूसनि जा ताला विराया भट जा ताला विराया इहे वठी अचो मूंसां गॾु बीहनि इन्हनि हाजिन खे उथारींदा काबा हाणी हल न काबा हाणी छा थो चई काबो फरमाईंदो वञो महराब तुर वञो मुहम्मद अमीन मुग़ेरी ॻोठ में वञो सखरन वञो इहे पासा फिरी अचो जेके हज करे विया जेके उमरो करे विया उन्हनि सभिनी खे वठी इन्हनि जो मुंहिंजे मथां हक़ ये अचल वो सब हाजी हाजी काबा हारी काबो चवंदो अञा बि शर्त काबा कहिड़ो शर्त चवंदो त हाजी अची विया उमरे करण वारा अची विया पर उहे आशिक़ जिन वटि पैसा कोन हुआ ॾोकड़ कोन हुआ पर दुआऊं घुरंदा हुआ रोईंदा हुआ ऐं हाजिर खे चवंदा हुआ हाजी हज वञो था चइजांइ लिया पोइ अंदर रोज़े वेही चइजांइ दुखीअ जो वॾो रापो हाजी हज वञो था हाजिर खे ॾिसंदा उमिरि वारे खे ॾिसंदा रोईंदा हो कल्ह शाम थी कंहिं ॻाल्हि करे मुंहिंजा सूर सुतल हर मैल शरीफ़ जी ॻाल्हि करे मुंहिंजा ताज़ा फट उथलाए मुंहिंजा ताज़ा फट उथलाए सदकार भरे पियो ॻाल्हि करे वॾो यार मज़ो हो मदीने में वॾो यार मज़ो हो मदीने में जीअं हू रोए तीअं मां रोआं तीअं अख जॾहिं लुढ़क वहाहिनि धावा सल्लल्लाहु